कराची में छंछर रात रेंजर्स कैंप ते थियल हमले में गिरफ्तार थियल अफगान दहशतगर्द जांच दौरान छिरकाईंदड़ इंकशाफ कया आहिनि। जांच खां पोइ दहशतगर्द तंज़ीम जमायतुल अहरार ऐं अफगानिस्तान में मौजूद नेटवर्क विच में गठजोड़ जा वाज़े सबूत साम्हूं अची विया आहिनि। हमले दौरान ज़ख़्मी हालत में गिरफ्तार थियल दहशतगर्द उस्मान पंहिंजे बयान में एतराफ़ कंदे चयो आहे त हू अफगानिस्तान जे इलाक़े जलालाबाद मां पाकिस्तान आयो। हमले में मुलविस ॿिया 3 दहशतगर्द अब्दुल हादी, जानान ऐं उमर फारूक संदसि वेझा साथी हुआ, जिन मां साणुसि गॾु आयल दहशतगर्द जानान रेंजर्स कैंप ते बम उछलायो हो, जॾहिं त अब्दुल हादी मौक़े ते ई मारिजी चुको हो। उस्मान वधीक ॿुधायो त इहे सभु माण्हू कार्रवाई खां 7 ॾींहं अॻु पाकिस्तान में दाख़िल थिया हुआ। उस्मान मूजिबि मारिजी वियल अब्दुल हादी असल में बाजोड़ जो रहवासी हो ऐं पाकिस्तान पहुचण खां पोइ खेनि हिकु अदावत हेठि इमारत में रखियो वियो हो, जॾहिं त हमले में इस्तेमालु थियल समूरा हथियार ऐं बारूद अब्दुल हादी पाण वज़ीरिस्तान मां खणी आयो हो। गिरफ्तार ज़ख़्मी दहशतगर्द इंकशाफ कयो त हू जॾहिं भॼी रहियो हो त खेसि गोली लॻी ऐं हू उते ई किरी पियो। गिरफ्तार दहशतगर्द इंकशाफ कयो त संदसि ताल्लुक़ जमायतुल अहरार सां आहे। संदसि अफगानिस्तान में मौजूद कमांडर जो नालो अहरार मौलवी आहे। उन ॿुधायो त खेनि अफगानिस्तान में आपघाती जैकेट ऐं दहशतगर्दी जी ट्रेनिंग उमर क़ारी ॾिनी हुई, जॾहिं त कराची अचण खां अॻु संदनि लाइ अफगानिस्तान मां ई समूरा इंतज़ाम कया विया हुआ। दहशतगर्द उस्मान मूजिबि अब्दुल हादी सभु कुझु ॼाणींदो हो। हू अॻु बि हिते आयो हो। दहशतगर्द उस्मान चवे थो खेनि पहिरियां फ़ौज ऐं रेंजर्स में फ़र्क़ जी ख़बर न हुई। हिते अची रेंजर्स खां वाक़िफ़ थिया ऐं खेनि ॿुधायो वियो त ही सभु काफ़र आहिनि। छंछर जी राति कराची जे इलाइक़े सफूरा में यूनिवर्सिटी रोड ते मौसमियात चौरंगी वेझो वाक़े पाकिस्तान रेंजर्स सिंध जी कैंप ते जमायतुल अहरार जे दहशतगर्दनि हमलो कयो। दहशतगर्दनि धमाको करे कैंप अंदरि घिरण जी कोशिशि कई, पर उते मुक़रर रेंजर्स जे जवाननि वक़्त सिर भरपूर जवाबी कार्रवाई कंदे संदनि नापाक इरादो मिटी में मिलाए छॾियो। उन हमले में 3 रेंजर्स एहलकार शहीद ऐं 4 जवान ज़ख़्मी थिया, जॾहिं त जवाबी कार्रवाई में 3 हमले आवर मारिजी विया हुआ ऐं दहशतगर्द उस्मान खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। पाफो जे तर्जुमान इदारे ISPR पंहिंजे बयान में वाज़े कयो हो त पाकिस्तान पंहिंजे शहीदनि जे रत जे हिकु फुड़े जो हिसाब वठंदो ऐं ऑपरेशन अज़म इस्तेकाम तहत दहशतगर्दनि ऐं संदनि सहूलतकारनि ख़िलाफ़ ही जंग पूरी ताक़त सां जारी रहंदी। कराची हमले खां पोइ सिक्योरिटी फोर्सिस अफगान सरहद ते हिकु वॾो ऐं कामयाब इंटेलिजेंस ऑपरेशन कयो, जंहिंमें ख़वारिज फितने जा 29 दहशतगर्द मारिजी विया। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जवाबी कार्रवाई जा तफ़सील समाजी राब्तनि वारी वेबसाइट X ते ॿुधाया आहिनि। अता तारड़ मूजिबि सिक्योरिटी फोर्सिस बाजोड़ जे इलाइक़े में 28 जून ते ऑपरेशन कयो, जंहिंमें दहशतगर्दनि जो वॾो ख़ारजी कमांडर ख़ान फरोश उर्फ़ ज़ाबल 3 साथियुनि समेत मारिजी वियो। इतलात वारे वज़ीर ॿुधायो त पाकिस्तानी फोर्सिस सरहद पार अफगान सूबनि पक्तिका ऐं कुंडड़ में पिणु ऑपरेशन कयो, जिते वधीक 25 दहशतगर्द मारिजी विया ऐं संदनि ठिकाणनि में रखियल हथियार ऐं बारूदी मवाद खे मुकमल तौरु तबाह कयो वियो। अता तारड़ मूजिबि समूरनि दहशतगर्दनि जो ताल्लुक़ उन ई जमायतुल अहरार सां हो जेका पाकिस्तान में बदअमनी पखिड़ण जी कोशिशि करे रही आहे। ऑपरेशन अज़म इस्तेकाम तहत दहशतगर्दनि ऐं फितनातुल ख़वारिज ख़िलाफ़ पाकिस्तानी सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवायूं जारी आहिनि। हुन अज़म ज़ाहिर कयो त ही ऑपरेशन तेसीं ताईं जारी रहंदा जेसीं ताईं परॾे फंडिंग ऐं हिमायत सां पाकिस्तान में दहशतगर्द अंसरनि जो मुकमल ख़ात्मो नथो थिए।